एक सिंध एक सकाफ़त 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां एक सिंध एक सकाफ़त जे स्ट्रेट्स मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंध वासी पंहिंजी धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन सिंध आबाद मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़ सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंध जी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त, सिंध आबाद मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 दिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे खे भरपूर मल्हाइण जे सिरे जे हेठि ऐलान खां पोइ राणीपुर में बि तयारियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ जी भरपूर आजियां कई पई वञे। हिननि जो चवणु आहे त अवामी न्यूज़ सां गॾु वचन वर्जायूं था त सकाफ़ती ॾियारो भरपूर अंदाज़ सां 1 दिसंबर ते मल्हाईंदासीं। अवामी न्यूज़ टीवी वारनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजी सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि पिया। हूअं त घणाई मीडिया जेको आहे उजागर करे पई, पर जेको अवामी न्यूज़ क़दम खयो आहे उन सां असां भरपूर नमूने सां 1 दिसंबर ते मल्हाइण जो वचन कयूं था ऐं ऐलान कयूं था। जेको अवामी न्यूज़ टीवी ऐलान कयो आहे उनखे नची कुॾी पंहिंजी सिंध जी जेका सकाफ़त आहे, जेका सदियुनि खां पोइते ई उनखे उजागर करण में अवामी टीवी अॻिते क़दम खयूं आहे। असां बिल्कुलु अवामी टीवी वारनि सां गॾु आहियूं ऐं साथ ॾींदासीं। नची कुॾी हीउ पंहिंजो जेको ईद जो ॾिहाड़ो आहे, एकता जो ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। एकता जो ॾींहुं तमामु भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं, छो जो असां पंहिंजी सिंध सां प्यार आहे, तमामु घणी मोहबत आहे। इन करे जेको ही अवामी न्यूज़ चैनल असां लाइ हे जेको बि कुझु करे रहियो इन जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इहो असां जेको एकता जो ॾींहुं आहे इहो तमामु घणे भरपूर नमूने सां मल्हायो वञे त जीअं सभिनी सिंध सॼी में सुजागी पैदा थिए। कोन आहे त एकता वारो ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हायो वञे। असां बि मल्हाईंदासीं, सिंध जी सकाफ़त खे, टोपी अजरक खे उजागर बि कंदासीं, मगर शरीयत जे दायरे में रही करे। असां अब्दुल रज़ाक राजपूत जेको अवामी न्यूज़ जो अॻुवान आहे उनखे असां इन जे लाइ ख़िराज अक़ीदत बि पेश कयूं था त उहे अहिड़ा कम कंदा पिया। असां बि उन्हनि जो साथ ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह सिंध ऐं सिंध जी सकाफ़त जे लाइ हमेशह असां उन्हनि सां गॾु रहंदासीं। असां अवामी न्यूज़ सां गॾु आहियूं। एकता ॾियारो असां बिल्कुलु मल्हाईंदासीं। जेको अवामी न्यूज़ माना ऐलान कयो आहे असां उनजी भरपूर मोट ॾींदासीं। पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अवामी न्यूज़ जा असां थोराइता आहियूं जंहिं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे ऐं अवामी न्यूज़ जे नुमाइंदे जा नदीम अमन शेख जा थोराइता आहियूं जंहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो। असां भरपूर एकता ॾियारो मल्हाईंदासीं ऐं पूरी सिंध में इंशाअल्लाह ताला मल्हाईंदासीं। ऐं असां जेको आहे सो ही अवामी न्यूज़ जे सरवाण अॻुवाण खे असां ख़ुशामदीद कयूं था ऐं उनखे मुबारकबाद पेश कयूं था जो ही एकता जो ॾिहाड़ो मल्हाए थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।